नाज़रीन ठट्टो में भी KTN जी सालगिरह मल्हाई वई आहे। उन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब। जी ठट्टे में भी पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल KTN कशिश ऐं KTN न्यूज़ जी सालगिरह भरपूर नमूने सां मिलाई वई। मकली प्रेस क्लब में हिकु पुरवका तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई ऐं सालगिरह जे KTN जे सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि जेका शिरकत कई, उन्हनि जो चवणो त KTN जेका आहे सिंध जे माण्हुनि जे सिंध जे इशूज़ ते जिते भरपूर नमूने किरदारु अदा कयो आहे, उते सिंध जे इज्तमाही मफ़ादनि जे, सिंध जी ॿोली, सिंध जे अदब ऐं तहज़ीब तौर तारीख़ ते जेको आहे KTN न्यूज़ कशिश उन्हनि खे सारो वञे थो, जिन सिंधी पहिरीं सैटेलाइट चैनल न रुगो सिंध में जेको आहे सिंधी ॿोलीअ खे परवान चाढ़ियो, पर उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम करे ऐं सिंध जे तारीख़ी मागनि खे वधीक अहमियत ॾेई रोशनास करायो आहे पूरी दुनिया में। तंहिं करे उन्हनि सॼी सिंध वासियुनि खे पूरे वॾी महिरबानी नाज़रीन ठट्टो खां। महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि KTN जी सालगिरह जे हवाले सां। जॾहिं त नाज़रीन में ख़ासि